أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال إنما أشكو بثي وحزني إلى الله وأعلم من الله ما لا تعلمون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وأصحابه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته आया नंबर 86 86 नंबर आया है सूरह यूसुफ जी 12 नंबर सूरह है कुरान में याकूब अलैहिस्सलाम जे जेके पुट हुया उन्हनि जी ख़बर ॾिनी त बिनयमीन खे उन्हनि इजिप्ट में उनजी हुकूमत विहारे छॾियो छो जो बिनयमीन चोरी कई याकूब अलैहिस्सलाम खे यूसुफ अलैहिस्सलाम यादि अची विया ऐं उनखां पोइ जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जो नालो खयो त उनजा पुट जेके हुया उन्हनि कावड़ जो इज़हार कयो त अञा ताईं तोखे यूसुफ यादि आहे एॾा साल गुज़री विया याकूब अलैहिस्सलाम खे एतिरो ॾुख थियो जो उन्हनि जे अखियुनि में पाणी अची वियो ऐं एतिरे ताईं उन्हनि जे अखियुनि में पाणी आयो जो उन्हनि जी अखियुनि जी रोशनी जेका आहे उहा हली वई उनखां पोइ याकूब अलैहिस्सलाम हाणे मुखातिब आहिनि याकूब अलैहिस्सलाम चयो उन्हनि खां मुंहुं फेराए वियो हाणे इहो पंहिंजे पुट सां न ॻाल्हाए रहिया हुया पर इहो डायरेक्ट ॻाल्हाए रहिया हुया अल्लाह सुब्हानहु व तआला सां अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि जी कन्वर्सेशन उन्हनि जी जेका इहा गुफ़्तगू आहे इहा असांखे ॿुधाई आहे त याकूब अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे पुटनि खां जॾहिं उनजे पुटनि उन सां बिहेवियर ख़राबु थी वियो यूसुफ अलैहिस्सलाम जो नालो ॿुधी त याकूब अलैहिस्सलाम उन्हनि खां पंहिंजो मुंहुं टर्न कयो ऐं ॿी जॻह ते विया त उन्हनि छा चयो काल इन्नमा अश्कू बती व हुज़्नी इलल्लाह चयो त आउं जेको पंहिंजो ॾुखु आहे पंहिंजे ॾुखु ऐं पंहिंजी उदासी उहा अल्लाह वटि अल्लाह सां कंदो आहियां या अल्लाह वटि बयानु कंदो आहियां या अल्लाह सां अल्लाह खे ॿुधाईंदो आहियां व आलमु मिनल्लाहि मा ला तालमून ऐं अल्लाह जी तरफ़ खां उहो ॼाणींदो आहे जेको तव्हां नथा ॼाणो जेका शइ तव्हांखे ख़बर नाहे उहा जेका शइ मां ॼाणींदो आहियां उहा तव्हांखे ख़बर नाहे हाणे इन आयात जेका आहे इहा आयात जेका आहे इहा तॾहिं इहे याकूब अलैहिस्सलाम जा अल्फाज़ आहिनि इहो अल्लाह सुब्हानहु व तआला नथो चए त तव्हां जेको आहे सिर्फ़ु पंहिंजी कंप्लेन जेका आहे उहा मूंसां कयोसि घणे तौर ते छा थींदो आहे इलाही माण्हू इहो कॉन्सेप्ट आहे त तव्हांखे जॾहिं का बि थोरी बि तकलीफ़ थींदी आहे या कंहिंसां को बहस थींदो आहे या तव्हांखे कंहिंसां बहस थियो ऐं उन तव्हांखे कुझु घटि वधि ॻाल्हायो या का अहिड़ी शइ कई त यकदमि माण्हू चवंदो आहे त मां पंहिंजी कंप्लेन जेका आहे उहा अल्लाह सां कंदुसि अल्लाह सुब्हानहु व तआला इन जो फ़ैसिलो कंदो अल्लाह सुब्हानहु व तआला ॾिसी रहंदो तव्हांखे ॾुखु हूंदो आहे पर तव्हां उहो ॾुखु त छा चवंदा हो त मां पंहिंजी जेका इहा कंप्लेन आहे इहा अल्लाह सुब्हानहु व तआला सां कंदुसि मां तव्हांखे न ॿुधाईंदुसि तव्हां मूंखे छा ॾींदव या मां ॿियो कंहिंसां डिस्कस न कंदुसि त इहा हिकिड़ो वॾो जंहिंखे चइजे त ग़लती आहे सम्झण जी छो जो आयात जेका आहे उहा जॾहिं नाज़िल थी या उन आयात में जेका शइ आहे त उहो केरु चई रहियो आहे ऐं कंहिंसां मुखातिब करे चई रहियो आहे ऐं उहा कहिड़े मुनासिबत सां उहा आयत जेका आहे उहा ॿुधाई वई आहे अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे कहिड़ी मुनासिबत सां उहा शइ ॿुधाई वई इहे सभु शयूं जॾहिं माण्हू ॾिसंदो पोइ ई मौक़े जी मुनासिबत सां सम्झ में ईंदो त इन जी मक़सदु छा आहे आयत जो त याकूब अलैहिस्सलाम चयो त मां पंहिंजी शिकायत जेका आहे उहा रब सां कंदुमि पंहिंजी उदासी जी ऐं पंहिंजी जेको उदासी ऐं पंहिंजी बेक़रारी उदासी जी जेका शिकायत आहे उहा पंहिंजे अल्लाह सां कंदुसि ॿियो कंहिंसां न कंदुसि त इन आयत में हाणे जीअं अल्लाह सुब्हानहु व तआला फ़रमाए थो त जेको दिलि जो सुकून आहे जेको तव्हांजी दिलि जी हीलिंग आहे दिलि खे जेका शइ हील थी करे या दिलि खे जेका शइ सुकून थी ॾिए उहो छा आहे तव्हांजे रब जो लफ़्ज़ अल्फाज़ आहिनि क़ुरान जॾहिं तव्हां पढ़ंदव त तव्हांजे दिलि खे इत्मिनान मिलंदो ऐं पर हिते याकूब अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त मां जेको आहे पंहिंजी शिकायत जेका आहे उहा अल्लाह सुब्हानहु व तआला सां कंदुमि त हाणे जॾहिं हिकिड़ो माण्हू आहे उहो कुझु बि उनखे तकलीफ़ पहुचे थी चाहे उहो उनखे फैमिली मेम्बर को तकलीफ़ ॾिए या जॉब ते का तकलीफ़ हुजे या उनखे को दोस्त का तकलीफ़ ॾिए या उनजी औलाद उनखे तकलीफ़ ॾिए या उनजो को पार्टनर हुजे हस्बैंड वाइफ खे या वाइफ हस्बैंड खे को बि कहिड़े बि क़िस्म जी का तकलीफ़ पहुचंदी आहे त उन्हनि सभिनि जो जेको इलाजु आहे उन्हनि सभिनि जी जेके शयूं आहिनि अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे क़ुरान ॾिनो आहे इन में हर शइ जो मसइलो आहे जीअं मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसंदव तव्हां अगरि बीमार था थियो त तव्हां डॉक्टर ॾे वेंदव ऐं तव्हांखे अगरि घर जो को कमकार आहे त तव्हां मैकेनिक ॾे वेंदव हिनखे घर जो कमकार आहे त तव्हां उन माण्हू ॾे वेंदव जेको तव्हांजो घरु ठाहींदो या तव्हांजी गाॾी जो कमकार आहे तव्हां मैकेनिक ॾे वेंदव त हर शइ जो अलॻि अलॻि हिकिड़ी शइ आहे पर क़ुरान जेका आहे इहा तव्हांजी इमोशनल साइकोलॉजिकल ऐं सभु शयुनि जो जेको इलाजु आहे अल्लाह सुब्हानहु व तआला हिन में ॾिनो आहे इहो ॿियो कंहिं बि किताब में कोन्हे या अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो क़ुरान लाइ त नूर समावाति वल अर्द क़ुरान जेको आहे इहो लाइट आहे रोशनी आहे आसमाननि जी ऐं जेका ज़मीन ऐं आसमाननि जी
त जॾहिं तव्हां ॾिसंदव त मरीज़ ईंदा आहिनि, चवंदा आहिनि त मां एतिरो पोड़ो थी वियो आहे या थी वई आहे त मुंहिंजी दीद ख़तमु थी वई आहे, मूंखे कुझु नज़र नथो अचे। त अल्लाह सुभाणे ताला चए थो क़ुर लाइ त इहो नूर आहे, इहा नज़र आहे, इहा दीद आहे। त जॾहिं तव्हां क़ुर पढ़ंदव, उनखे सम्झंदव, त तव्हां दुनिया खे जहिड़े नमूने ॾिसंदव उहो ॿिए नमूने ॾिसंदव। तव्हांखे सही दुनिया जो हिकिड़ो रुख़ नज़र ईंदो एज़ कम्पेयर टू तव्हां अगरि दुनिया खे क़ुर खे बग़ैर सम्झी बग़ैर पढ़े तव्हां उनखे ॾिसंदव। त अल्लाह सुभाणे ताला असांखे याक़ूब अलैहिस्सलाम जा लफ़्ज़ ॿुधाए रहियो आहे ऐं याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे उहो अल्लाह सुभाणे ताला खे कंप्लेन थो करे। त इन शइ खे सम्झण लाइ त असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं उन्हनि जी ज़िंदगी में उन्हनि खे का तकलीफ़ पहुती कंहिं बि पंहिंजे प्यारनि मां, त उन्हनि कीअं रिएक्ट कयो। हाणे इहा जेका सूरह यूसुफ आहे इहा मकी आयत आहे, मके में नाज़िल थी। त उनजो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मदीने में हुया त जंग अहज़ाब 3 नंबर जंग, पहिरियां जंग बदर थी, उनखां पोइ अहद थी, उनखां पोइ अहज़ाब, जंहिं ते हिकिड़ी वॾी सूरत बि नाज़िल थियल आहे अल अहज़ाब, जंहिंमें मुस्लमाननि जो मोमिननि जो सब्र जो अल्लाह सुभाणे ताला इलाही वॾो टेस्ट वरितो। उन जंग में जॾहिं मुशरिक़ीन मक्का बदर ऐं अहद में उन्हनि खे नाकामी थी, उनखां पोइ जॾहिं उन्हनि ॾिठो त मुस्लमान जेके उहे वधंदा था वञनि, दीन फैलिजंदो थो वञे, त मुशरिक़ीन मक्का जेके हुया, मके वारा हुया, उन्हनि सॼनि जेके बि क़बीला हुया सराउंडिंग वारा अरब में, उन्हनि जेके मुशरिक़ क़बीला हुया उन्हनि सभिनि खे गॾु कयो। उन्हनि सभिनि खे गॾु करे चयो त हाणे असां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेके मुस्लमान आहिनि उन्हनि सभिनि खां असां जेको आहे जान छॾाईंदासीं। इहे जेके नथा ॿुधनि ऐं इहे वधंदा था वञनि, असां इन्हनि सभिनि खे ख़तमु करे छॾींदासीं। त उहे सभु मिली विया। त हिस्ट्री में तारीख़ में लिखियलु आहे त उहे तक़रीबन 18,000 ॼणा हुया। उन्हनि उहे जंग अहज़ाब में उहे आया मदीने ते हमिलो करणु। त चवनि जीअं मदीने में अंदरि ई वेंदासीं ऐं सभिनि खे हिकु दम उन ख़तमु करे छॾींदासीं, त जीअं इन मां कोई बि न बचे जो वरी इन मां कोई कुझु चई सघे। या उन सां गॾु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि हुया। त उन्हनि जेको आहे उते हमिलो कयो, इहो जंग अहज़ाब थी। उन में जेको आहे कहिड़े नमूने अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे मुस्लमाननि खे बचायो। उनखां पोइ जेको आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अञा साल बि न गुज़रियो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो। ख़्वाबु छा ॾिठो त उहो हज था कनि ऐं उन्हनि इहो ख़्वाबु ॾिठो। हाणे मुशरिक़ीन मक्का 3 दफ़ो नाकाम थी मोटिया। हाणे उन्हनि जी जेका कावड़ हुई, जेको उन्हनि जी अंदरि जी जेका साड़ हसद हुयो मुस्लमाननि जे लाइ, उहो वधियलु हुयो, हाई लेवल पीक लेवल ते हुयो। त मुस्लमाननि खे असां ख़तमु करण जी कोशिशि कयूं था पर नथा करे सघूं। हाणे सभु ट्राइब्स अरब जेके हुया उहे गॾु थी विया। त उन विच में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़्वाबु ॾिठो त असां हज करणु था, मां हज करणु थो वञा, ॿिया असां बि हज करणु था वञूं। त उन्हनि डिस्कस कयो इहो ख़्वाबु असां सगुरनि सां। असां सगुरनि चयो त नबी जो ख़्वाबु, पैगम्बर जो ख़्वाबु, मतिलबु त इहा वही आहे, अल्लाह सुब्हानहू ताला जी तरफ़ां हुकुम आहे ऐं असां हज ते हलंदासीं। सभु रेडी थी विया। तक़रीबन 1800 ॼणा हुया, अराउंड 1800 ॼणा हुया। त उहे जॾहिं उतां हज लाइ निकिता, त हाणे मुशरिक़ीन मक्का उन्हनि जे लाइ मारण जे लाइ मतिलबु छिता लॻा पिया त असां उन्हनि खे मारियूं। पर हाणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ऐं ॿिया जेके मुस्लमान हुया सभु मदीने मां निकिता, छाजे लाइ? हज करण लाइ। हाणे उन्हनि ॾे पाण पिया वञनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं तव्हां हज ते वेंदव त तव्हां हथियार वग़ैरह या का अहिड़े क़िस्म जी का बि शइ न खणी वेंदव। उन्हनि वटि सिर्फ़ु जानवर हुया ऐं जानवरनि खे कटण लाइ उन्हनि जी छुरियूं हुयूं, बसि दैट्स इट। उन्हनि खे ॿी का बि हथियार, छो जो उहे जंग करणु न पिया वञनि, उहे सिर्फ़ु हज करणु पिया वञनि। हाणे मुशरिक़ीन मक्का खे इहा शइ ख़बर पई त उहे अचनि था। जॾहिं उहे रस्ते में अधु ताईं पहुता त होॾां मके मां ख़ालिद बिन वलीद, उहे अञा मुस्लमान न थिया हुया, ख़ालिद बिन वलीद पंहिंजा स्पेशल जेका आर्मी हुई उहा वठी करे मुस्लमाननि ते रस्ते में ई हमिलो करणु चाहे पियो त इहे जेके मके में न अचनि। छो जो मके वारा जेके हुया उहे मके में कंहिंसां न विढ़ंदा हुया, उहे मके जा मुहाफ़िज़ हुया। त मके में अगरि अचनि ऐं उन्हनि सां विढ़ंदा त उन्हनि खे सभु क़बीले वारा, उन्हनि जो जेको सियासी जेको इज़त हुजे उहा किरी पई आहे त तव्हांजे घर कोई आयो ऐं तव्हां उन्हनि खे मारियो, तव्हां त मुहाफ़िज़ आहियो मके जा, तव्हां उनजी हिफ़ाज़त करण वारा आहियो, तव्हां उते कीअं था झेड़ो कयो। त इहो उन्हनि जे ख़िलाफ़ु हुयो। उते मके में न पिया झेड़ो करे सघनि। त उन्हनि ख़ालिद बिन वलीद खे ऐं उनजा जेके स्पेशल फाइटर हुया उन्हनि खे मोकिलियो त मुस्लमाननि खे पहुचण खां अॻु में ई रस्ते में ई ख़तमु करे छॾियो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इहा शइ ख़बर पई, उन्हनि अहिड़ो रस्तो अख़्तियार कयो मके जो जंहिंतां जानवर बि न वेंदा हुया ऐं उहे गर्मियुनि जा ॾींहं हुया ऐं उहो रस्तो अहिड़ो हुयो जंहिंजा रॉक्स जेके पहाड़ी इलाइक़ो हुयो ऐं उन पहाड़ जा जेके पथर हुया उन्हनि जी एज जेका शार्प हुई, तमामु घणी अहिड़ी हुई जो तव्हां पेर रखो त तव्हांजा पेर कटिजी वञनि। जॾहिं उहे उन रस्ते तां पहुता अहद ताईं,
उन रस्ते तां पहुता हुदैबिया ताईं। हुदैबिया जी जॻह हुई उहा मके जे भरिसां हुई, त हुदैबिया ताईं पहुता त ॿुधाइनि त जेके असहाबी सॻोरा हुया उन्हनि जा जेके पेर हुया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके पेर हुया उहे इलाहियुनि जा जेके उन्हनि मां ब्लड पियो निकिरे ऐं उन्हनि जे अहराम ते बि ब्लड लॻी चुको ऐं उन्हनि जा पेर जेके हुया गर्मी जे करे हेठां उन्हनि जे पेरनि में छाला निकिरी आया। त उहे हुदैबिया ताईं पहुता। हुदैबिया ताईं पहुची विया त हाणे जेके मुशरिकीन मक्का उन्हनि खे कुझु न पिया करे सघनि, छो जो उहे मके जी हदूद में पहुची विया। त उनखां पोइ जॾहिं उते पहुता त उन्हनि मुशरिकीन चयो त असां तव्हांखे हाणे हज न करणु ॾींदासीं। विच में इलाही इंसिडेंट्स थिया। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे तव्हांखे ॿुधायां थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं का उदासी पहुती, जॾहिं को प्रॉब्लम थियो पंहिंजनि मां, त उन्हनि कीअं रिएक्ट कयो। त हाणे जॾहिं उन्हनि एग्रीमेंट साइन कयो मुशरिकीन मक्का त हिन साल तव्हां न ईंदव, तव्हां ॿिए साल ईंदव। विच में इलाही ॿिया बि वाक़ियात थिया हिते ऐं सॼियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहे मञियूं कंहिंजूं हुननि मके वारनि जूं। हाणे इहा ॻाल्हि बि इलाही ॻाल्हियूं थियूं एतिरे ताईं जो उहे चवनि पिया त तव्हां जेको एग्रीमेंट लिखो था उनजे मथां तव्हां ईअं छो था लिखो त मुहम्मद रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मञो था इहो अल्लाह जो रसूल आहे, असां नथा मञूं, तव्हां लिखो मोहम्मद बिन अब्दुल्ला। त उन्हनि एतिरे ताईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त हा इहो ईअं कयो। त एतिरे ताईं जेके बि उन्हनि जूं ॻाल्हियूं हुयूं सभु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मञियूं। हाणे इन वक़्तु जॾहिं उहे मदीने मां आया हुआ, हज करणु आया, असाब सॻोरनि चयो त असां हज करणु आया आहियूं ऐं अहराम ॿधी आया ऐं एतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं हुते पहुता ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सॼियूं मुशरिकनि जूं ॻाल्हियूं मञियूं ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़्वाब बि ॾिठो त असाब सॻोरनि खे इहा शइ ख़बर हुई त इहो ख़्वाब माना इहा वही आहे त असां जेको आहे वापसि छो था वञूं, असां मुशरिकनि जी ॻाल्हि छो था मञूं, असां उन्हनि जी ॻाल्हि छो था मञूं, असांखे उन्हनि जी ॻाल्हि छो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जी ॻाल्हि छो था मञूं। त जॾहिं उहो एग्रीमेंट थी वियो त पहिरियों दफ़ो असहाब सॻोरा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा क्वेश्चन कयो, छा असां हक़ ते न आहियूं, या रसूल अल्लाह छा असां हक़ ते न आहियूं, छा तव्हां ख़्वाब न ॾिठो, छा अल्लाह सुब्हान ताला जो इहो हुकुम न आहे जो असां हाणे वापसि तव्हां छो था वञूं, इहो तव्हांजो जेको फ़ैसिलो आहे इहो सही फ़ैसिलो न आहे, तव्हां हुननि जी हर ॻाल्हि छो था मञूं, तव्हां हुननि जी हर ॻाल्हि छो मञी। त उहे जेके हुया एतिरे गुस्से में हुया, एतिरी कावड़ में हुया, पहिरियों दफ़ो उन्हनि जेको आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां क्वेश्चन कयो, उहे असहाब सॻोरा जंहिं जंग बदर विड़ी, जंहिं उहद विड़ी, जेके अल अहज़ाब में जंहिं तकलीफ़ूं ॾिठियूं, जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो वज़ू जो पाणी बि हेठि न करणु ॾींदा हुया, एतिरी मोहबत कंदा हुया, त उहे एतिरा गुस्से में हुया त उन्हनि जे अंदरि में एतिरी उदासी हुई एतिरी त असां उन्हनि जी ॻाल्हियूं छो था मञूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सभिनि खे हुकुम कयो त तव्हां जेको आहे पंहिंजा जानवर ज़बह कयो ऐं पंहिंजो मथो जेको आहे उहो शेव करे मथो कूड़ायो। हज ते जॾहिं वेंदा आहियूं इहो बि हिकिड़ो अरकान आहे। त जेको जॾहिं उन्हनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त पंहिंजा जानवर ज़बह कयो, पंहिंजो मथो कूड़ायो, त कंहिं बि इहा ॻाल्हि न मञी, सभिनि जो मुंहुं हेठि कोई बि नज़रूं न पियो मिलाए सघे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां, ऐं कंहिं बि इहा ॻाल्हि न मञी। हाणे इहा ॻाल्हि जेका हुई नई हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ, त उन जा असहाबी जेके आहिनि उहे जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चवंदा उथो त उथी बीहंदा, वेहो त वेही रहंदा, उहे जेके आहिनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम नथा मञनि जेको उन्हनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवनि था। हिकु दफ़ो चयूं, ॿियो दफ़ो चयूं, टियों दफ़ो चयूं, कंहिं बि जवाबु न ॾिनो, सभिनि जो मुंहुं जेको आहे उहो हेठि हुयो ऐं कंहिं बि जवाबु न ॾिनो। त उते तव्हां सोचे सघो था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केतिरो ॾुखु हूंदो त उहे जेके आहिनि उन जी ॻाल्हि नथा मञनि। त उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ईअं न चयो त मां पंहिंजी जेका शिकवा आहे, मां पंहिंजी जेका कंप्लेन आहे, मां पंहिंजी जेका इहो ॾुखु आहे, इहो अल्लाह सुब्हानो ताला सां कंदुसि, ॿियो कंहिंसां न कंदुसि। हालांकि हे मकी सूर आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेके क़ुर जी जेतिरी ख़बर हुई उहा असांखे ख़बर न आहे। उन वक़्तु इहे आयात जेके नाज़िल थी चुकियूं, छो जो मदीने में आया हे मकी सूर आहे, जॾहिं मके में हुया तॾहिं नाज़िल थी, ऐं उन्हनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर हुई त याक़ूब अलैहिस्सलाम खे जॾहिं उनजे फैमिली मेंबर्स तकलीफ़ पहुचाई त उन्हनि कंहिंसां कंप्लेन कई, पर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वापसि पंहिंजे टेंट में विया, पंहिंजे ख़ैमे में विया, उते उम्मतुल मोमिनीन जेका मदर आहे बिलीवर्स जी, उहा जेका हुई उन्हनि खे ॿुधायूं त मुंहिंजी ॻाल्हि नथा मञूं। त उन्हनि खे रिलैक्स कयो ऐं उन्हनि खे चयो तव्हां वञो ऐं तव्हां जेको आहे पंहिंजो इहो अमल कयो त असां जेके आहिनि पाण ई तव्हांखे फॉलो कंदा। ऐं ईअं ई थियो। हालांकि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सुब्हानो ताला खे चई पिया सघनि, पर उन्हनि न चयो, उन्हनि कंहिंसां डिस्कस कयो पंहिंजी वाइफ सां। त जॾहिं इहा शइ असांखे छा थी सेखारे, इहा शइ इहा थी सेखारे त दुनिया में जेके रिश्ता आहिनि,
चाहे उहे पीउ माउ हुजनि, भाउ भेण हुजनि, ज़ाल मुड़ुस हुजनि, औलाद हुजे, दोस्त हुजनि, इहे जेके सभु रिश्ता आहिनि अल्लाह सुब्हानहू व तआला इंसाननि खे ॾिना आहिनि त इहे रिश्ता उन्हनि रिश्तनि जी वैल्यू आहे। इन्हनि रिश्तनि जी वैल्यू आहे त इहे हिक ॿिए खे सपोर्ट कनि, त तव्हांजा जेके प्रॉब्लम्स हुजनि, तव्हांजा जेके मसइला हुजनि त तव्हां हिक ॿिए सां डिस्कस कयो, उहे सॉल्व कयो, जीअं तव्हांखे हिकिड़ी रिलैक्सेशन मिले। ईअं न आहे त तव्हांखे थोरो बि प्रॉब्लम थिए मां जेको अल्लाह सुब्हानहू ताला सां कंप्लेन कंदुसि, अल्लाह सुब्हानहू ताला सां शिकवा कंदुसि। इहा शइ इन आयत में न आहे त याक़ूब अलैहिस्सलाम अल्लाह सुब्हानहू ताला सां शिकायत कई, अल्लाह सुब्हानहू ताला सां शिकवा कई। हाणे शिकवा जी माना छा आहे? याक़ूब अलैहिस्सलाम चयो क़ालू इन्नमा अशकू। शिकवा जी माना इहो यशकू मां निकितल आहे, शक मिशकाक चवंदा आहिनि जॾहिं तव्हांखे का अहिड़ी तकलीफ़ पहुचे, तव्हांखे कंहिं अहिड़ी शइ जी ज़रूरत हुजे, उहा ज़रूरत पूरी नथी थिए ऐं तव्हां उहा पंहिंजी फीलिंग ॿियो कंहिंखे ॿुधायो था। जीअं नंढो ॿारु आहे, उहो उनखे जॾहिं बुख थी लॻे त उहो रोए थो, पंहिंजी फीलिंग पंहिंजी माउ खे ॿुधाए थो त मूंखे बुख लॻी आहे, त इहा शइ तव्हां फीलिंग एक्सप्रेस था कयो, उनखे चवंदा आहिनि शिकवा। तव्हां कंहिंसां शिकायत था कयो जॾहिं तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत आहे। त याक़ूब अलैहिस्सलाम जॾहिं ॾिठो त उनखे उनजे जेका पुट आहिनि उन्हनि मां का बि सपोर्ट न आहे, एॾा साल उन्हनि जेको आहे उन्हनि खे का बि सपोर्ट न मिली आहे, चाहे उहा इमोशनल सपोर्ट हुजे, का बि सपोर्ट उन्हनि खे न मिली आहे। त उनखां पोइ उन्हनि ॾिठो त कहिड़े बि क़िस्म जी सपोर्ट मुंहिंजी सराउंडिंग में कोन्हे। उनखां पोइ उन्हनि अल्लाह सुब्हानहू व तआला सां पंहिंजी जेका फीलिंग्स हुयूं उहे एक्सप्रेस कयूं, पंहिंजी फीलिंग्स जेके आहिनि उहे अल्लाह अज़्ज़ व जल खे ॿुधायूं। जॾहिं तव्हां ॾिसो तव्हांजे सराउंडिंग में तव्हां जेके पंहिंजा मसइला ॿुधायो था उहे तव्हांजी मज़ाक थो उॾाए, तव्हां 10 दफ़ा साॻी ॻाल्हि कंहिंसां कयो था उहो तव्हांजी मज़ाक थो उॾाए या तव्हांजी ॻाल्हि नथो सम्झे। ईअं थींदो आहे इलाही दफ़ा, नथो सम्झे, तव्हां हुनखे पंहिंजी ॻाल्हि ॿुधायो था, तव्हांखे कहिड़े बि क़िस्म जी हीलिंग नथी मिले, तव्हांखे कहिड़े क़िस्म जी सपोर्ट नथी मिले। उनखां पोइ तव्हांखे आहे त तव्हां पंहिंजे जेके मसइला आहिनि उहे अल्लाह सुब्हानहू तआला खे उन्हनि जी एक्सप्रेस कयो, उहे फीलिंग्स एक्सप्रेस कयो। जॾहिं तव्हां अल्लाह अज़्ज़ व जल खे इहे फीलिंग्स एक्सप्रेस कंदव त ऑटोमेटिक तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा। जॾहिं तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा ईंदा तव्हांखे महसूसु थींदो त तव्हांजे दिलि खे हिकिड़ो सुकून मिलियो, तव्हांजे दिलि खे रिलैक्सेशन मिली। चवंदा आहिनि जॾहिं तव्हां दुआ घुरो था अल्लाह सुब्हानहू तआला सां तव्हां डायरेक्ट ॻाल्हायो था, पर तव्हांखे कीअं ख़बर पए त अल्लाह सुब्हानहू तआला तव्हांखे कहिड़ो जवाबु थो ॾिए? उहो जवाबु तव्हांखे क़ुर में ई मिलंदो। जॾहिं तव्हां क़ुर पढ़ंदव त अल्लाह सुब्हानहू तआला जा अहकाम जेके आहिनि उहे तव्हांखे क़ुर पढ़ण सां ई मिलंदा, त क़ुर में कहिड़ी शइ आहे, त अल्लाह सुब्हानहू तआला तव्हांखे कहिड़ा अहकाम थो ॾिए, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ अचे त छा कयो ऐं छा थिए त छा कयो। उनखां पोइ याक़ूब अलैहिस्सलाम चयो त अशकू बसी व हुज़नी। त हुज़नी जो मतिलबु इहो आहे त उदासी, सैडनेस, उदासी हुजे, ऐं बसी जो मतिलबु इहो ई आहे त उदासी हुजे, बेक़रारी हुजे। ॿिन्हिनि जी माना साॻी आहे। जॾहिं बि ॿ लफ़्ज़ अरबी जा साॻा हूंदा आहिनि त मुफ़सिरुन हुन में डिफरेंसिस ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहिनि। त बसी जेको आहे उहो कॉमन, हुज़न जेको आहे उहो कॉमन इस्तेमालु थियल आहे क़ुर में, ॿियनि बि जॻहियुनि ते बि। उनजो मक़सदु इहो आहे त जॾहिं कंहिंखे का उदासी पहुचे, इलाही उदासी पहुचे ऐं उहो उदास हुजे, का बि शइ हुनखे नज़र अचे, हुनखे हुज़न चवंदा आहिनि। ऐं बसी जी जेका माना आहे उहा आहे जॾहिं का शइ स्प्रेड थिए, का शइ ॿाहिरि निकिरी अचे। मिसाल जे तौर ते तव्हांखे एतिरे क़िस्म जो ॾुखु पहुतो आहे, हाणे तव्हां पंहिंजो पाण में उहो होल्ड नथा करे सघो, उहा शइ ॿाहिरि थी निकिरी अचे, उहा शइ स्प्रेड थी वञे, उहा शइ फैलिजी थी वञे। उहा उदासी जेका आहे उहा उदासी एक्सप्रेस था कयो, उहा उदासी ॿाहिरि थी निकिरे। तव्हां होल्ड कयो कयो कयो, उनखां पोइ एतिरी हद ताईं जो हाणे तव्हांजी उहा उदासी ॿाहिरि थी निकिरे, उनखे चवंदा आहिनि बसी। याक़ूब अलैहिस्सलाम चयो बसी व हुज़नी इल्लाह, मां पंहिंजी इहा जेका शइ आहे उहा अल्लाह सुब्हानहू व तआला जे अॻियां ई एक्सप्रेस कंदुसि। तव्हां मां मूंखे कुझु बि न मिलियो, कुझु बि नथो मिले, तव्हां जेको आहे मूंसां अब्यूज़ कयो या तव्हां जेको तव्हांजे तरफ़ां ई मूंखे उदासी मिली, हाणे मूंखे तव्हां मां का बि उमेदु न आहे। मां पंहिंजी शिकायत, मां पंहिंजी जेके फीलिंग्स आहिनि उहे कंहिंसां एक्सप्रेस कंदुसि, अल्लाह सुब्हानहू व तआला सां। व आलमु मिनल्लाहि मा ला तअलमून, ऐं जेका शइ मां ॼाणा थो उहो तव्हां नथा ॼाणो। छो जो मां जॾहिं अल्लाह सुब्हानहू व तआला सां इन्हनि शयुनि जी इहे फीलिंग अल्लाह खे ॿुधाईंदुसि त जेका मुंहिंजे दिलि खे सुकून मिलंदो उहो अल्लाह ताला जे तरफ़ां ई ईंदो, ऐं जेका शइ मां ॼाणा थो उहा तव्हां नथा ॼाणो। हाणे इन मां इलाही मुफ़सिरुन इहे बि चवनि था त याक़ूब अलैहिस्सलाम खे अॻु में ई ख़बर हुई त यूसुफ अलैहिस्सलाम जेके आहिनि उहे ज़िंदा आहिनि ऐं बिन्यामीन ज़िंदा आहिनि, उहे अल्लाह सुब्हानहू ताला उन्हनि सभिनि खे वापसि मिलाईंदो। ऐं कंहिं चवंदा त न, उन्हनि खे ॿिया मुफ़सिरुन चवनि था त न, याक़ूब अलैहिस्सलाम जो मक़सदु इहो आहे त जेको मुंहिंजे दिलि खे सुकून मिलंदो,
जेको मुंहिंजे दिलि खे बेक़रारी ख़तमु थींदी, जेका मुंहिंजी उदासी ख़तमु थींदी, उहो अलाह ई ख़तमु कंदो। तव्हां नथा करे सघो, ॿियो कोई बि नथो करे सघे। इहा उदासी अलाह अज़्ज़ व जल ख़तमु कंदो। त जॾहिं तव्हांखे ॾिसो, तव्हांजा प्यारा, तव्हांजा जेके बि आहिनि रिश्तेदार, दोस्ती वारा, तव्हांखे का बि हीलिंग जी, सपोर्ट जी का बि राह नज़र न अचे, कोई बि सपोर्ट करण लाइ तव्हांखे राज़ी न आहे, त उनखां पोइ तव्हां पंहिंजी जेके एक्सप्रेशन, जेके फीलिंग्स आहिनि, उहे अलाह अज़्ज़ व जल खे ॿुधाए सघो था, अलाह अज़्ज़ व जल सां एक्सप्रेस करे सघो था। उन्हनि खे पंहिंजी उदासी, बेक़रारी अलाह ताला खे ॿुधायो, ऐं अलाह सुभाणे ताला जे तरफ़ां जेके शयूं आहिनि उहे तव्हांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं तव्हां क़ुर पढ़ंदव ऐं उनखे सम्झंदव। अलाह अज़्ज़ व जल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।